दोस्त सब गॾु थियासीं फ़कीर साहब जी हाज़िरी में ऐं शाम जो असांजी मीटिंग रखी रही ऐं मुराद अली निज़ामाणी पिणे जी ॼाण सिंध चेंबर ऑफ एग्रीकल्चर असांजे ओल्ड जमराऊ सां जाती हले पई जेको पाणी असांखे बिल्कुलु मिले नथो पियो। हाणे अॼु जी पोज़ीशन इहा आहे त नारा केनाल फुल कैपेसिटी 14,050 ते आहे। असां वटि ओल्ड जमराऊ ते सिर्फ़ु हिकिड़ो दिम वाह हले पियो। दिम वाह खुलियल आहे जंहिंजी कैपेसिटी आहे 700 क्यूसिक। शाहो वाह बंद आहे, दलोर वाह बंद आहे, सदरट 1 शाख बंद आहे, सदर 2 शाख बंद आहे, रिंद माइनर बंद आहे, माही माइनर बंद आहे, सिंजोरो माइनर बंद आहे, पाटोयूं शाख बंद आहे। ही सभु शाखूं बंदि हूंदे असां वटि 80% ओल्ड जमराऊ ते खोट आहे। असां डायरेक्टर साहब खे अॻु में बि गुज़ारिश कई ऐं डायरेक्टर साहब असां वाइदा बि कया। उहो वाइदा जेके वचन थिया त उहो साहब खे पाण ख़बर आहे ऐं माण्हू आवाम ॾिसे थी। काफ़ी दोस्त असां ते बि नाराज़ आहे, तव्हां साथ नथा ॾियो। ऐं असां अॼु सुभाणे धरने जी कॉल ॾिनी पई, दोस्तनि मीटिंग कई। हिकिड़ी फ़कीर साहब वटि असां आयासीं, असांजो वॾो आहे, उन करे शाम जो असां मीटिंग रखी त असां गॾिजी लाया मरकाईंदासीं ऐं सुभाणे खां असां हथु घुरंदासीं। असां वधीक घुरूं कोन था। असांखे जेको ओल्ड जमराऊ ते 19% असांजो शेयर आहे, जंहिंमां असांखे 10% खां 10-8% कोन पियो मिले, छो जो हिकिड़ो वाह हले पियो, बाक़ी सभु बंदि आहिनि दिम खां सवाइ। पोइ डायरेक्टर साहब वारनि असां सां राब्तो कयो। डायरेक्टर साहब असां सां अॼु कमिटमेंट कई आहे, फ़कीर साहब सां बि असां सां बि, त बाबा आऊं ओल्ड जमराऊ खे पाणी सॼे हिसे जो वधाए थो ॾियां। अॼु आऊं 8,000 ताईं माना 800 ताईं करे थो ॾियां, माना 8 ताईं करे थो ॾियां, 8 फुट। सुभाणे 8.5 फुट करे छॾियुसि सुभाणे शाम ताईं, ऐं इनशाला शाहो बि खुली ईंदो ऐं जीअं पाणी जी कैपेसिटी आहे असांखे वधाए ॾींदो। अॼु ओल्ड जमराऊ ते पाणी जी पोज़ीशन इहा आहे त नारो 8 फुट हले पियो फुल सप्लाई ते। जेको ओल्ड ट्विन जमराऊ आहे उहो 12 हले पियो फुल सप्लाई ते, जेको खणण जी गुंजाइश कोन्हे ॿिन्ही में। उन खां पोइ ओल्ड जमराऊ हले पियो 7-4, माना ज्यादती जी बि का हद हूंदी आहे। बहरहाल असांजो एरिगेशन सां का ज़ाती दुश्मनी कोन्हे। बहरहाल असांखे जेको लॉस पियो आहे ओल्ड जमराऊ ते तमामु घणो पियो आहे। असां दोस्तनि ॾाढो बर्दाश्त कयो आहे। सो अॼु असां डायरेक्टर साहब जी कमिटमेंट ते अॼु असां इहा शइ मोखिर कई आहे। इहो 3 दफ़ो असां मोखिर कयूं पिया डायरेक्टर साहब जे चवण ते। महिरबानी अगरि सुभाणे ताईं असां सां कमिटमेंट पूरी करे थो ऐं असांखे पाणी वधाए थो ॾिए, असांजी बचनि जी रोज़ी में असांजी मदद करे थो, त पोइ असां हुन सां गॾु आहियूं। असांखे को प्रॉब्लम कोन्हे। असां इहो ई चवंदासीं त इरिगेशन वारा असांखे बहितर साथ ॾियनि। इनशाला असां बि साथ ॾींदासीं। सभु दोस्त वेठा आहिनि। ॿिया बि दोस्त जेके असांजा हाणे शाम जो इंतज़ार में, उन्हनि दोस्तनि खे बि आउं ॿुधायां थो त बाबा इनशाला हाणे डायरेक्टर साहब अॼु फ़कीर साहब खे ज़ामिन विझी माना जेको आहे कमिटमेंट कई आहे, अलाह कंदो बहितर थींदी। वधीक फ़कीर साहब जो जेको नालो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रेस और मीडिया वारनि जो सॉफ्टवेयर जा जेके दोस्त आया आहिनि उन्हनि सभिनी जूं महिरबानियूं। छाकाणि पाणीअ जो मसइलो जेको आहे सियासी मसइलो आहे, ही इंसान जी ज़रूरत आहे। असां माण्हुनि जा पुराणे जमराऊ में अहिड़ी हालत थी वई जो मजबूर रही आहे माण्हू उथण लाइ, पुसण लाइ, मरण लाइ तयारु थी विया। असां ॿिए पासे जेको आहे सिमरनाला में पाणी पियो हले ऐं साड़ियूं पिया पोखिन। असां वण जी पोखाई करे कोन सघिया। वण जी पोखाई छा, पर माल लाइ पाणी पियो। उन लाइ में बि साफ़ ॻाल्हायो, पर उन दफ़े अॼु वाइदो कयो अथसि त आउं पाणी पूरो ॾींदुसि ऐं इनशाला असांखे उमेदु आहे त जेको वाइदो कयो अथसि उन ते पूरो रहंदो। जेकॾहिं पंहिंजे वाइदे जी थोरी ख़िलाफ़ वर्ज़ी कई त पोइ असां जेको संगत सलाह कई ऐं संगत, छाकाणि पाणी जो मसइलो अहिड़ो आहे जो माण्हू मरण लाइ तयारु थी सघे। छाकाणि कुझु मरे त का सुठो आहे त कंहिंखे ॿिए खे बि मारे मरे त बहितर आहे। ऐं उन त अहिड़ो क़ाइदो न ईंदो ऐं हर कंहिंखे पंहिंजो हक़ ॾींदा। पुराणे जमराऊ लाइ असां ओल्ड जमराऊ लाइ जीअं वधीक डिमांड करे असांखे पूरो पंहिंजो हक़ ॾिनो वञे त जीअं ॿिया बि आबादगार फसलूं तयारु नथा करे माल मवेशी वग़ैरह उन्हनि जो ज़िंदा रहे सघे। ॿी पोखी सघनि, ज्वार ॿाजरी पोखी बहितर आहे।
इहे सुठे इख़लाक़ सां ॻाल्हायो आहे डायरेक्टर साहब असीं उमेदवार उन ते अमल कंदो ऐं जेकॾहिं न अमल कंदो पोइ संगत खां वरी नयूं ख़बरूं ॾींदासीं महिरबानी तव्हांजो असां पंहिंजी डायरेक्टर साहब मुराद प्रदीप साहब सां राब्तो कयो असां ओल्ड जमलों जा जेके खातेदार आहियूं इन पार्टी का बि कोन्हे सभु ज़िमेदार सां गॾु आहियूं असां पंहिंजे राइट लाइ इहो सोचियो त असां अॼु धरननि जो प्रोग्राम कयो ओल्ड जमलों ते धरनो हणंदासीं डायरेक्टर साहब राब्तो करे इहो चयोसि वाइदो कयोसि ऐं ओल्ड जमलों खे जेको पाणी हुनजो राइट आहे उहो पूरो करे सघंदो हाणे ॾिसूं हू पंहिंजे वाइदे ते केतिरो पूरो रहे जेकॾहिं हू पंहिंजे वाइदे ते पूरो न रखो त असां पंहिंजो हक़ रखूं था ओल्ड जमलों जा खातेदार दरोर शाहवार दिलवार सभु गॾु थी इनशाला हिन में का बि पार्टी का बि शइ कोन्हे असां ज़िमेदार ज़िमेदार में सभु ॻाइब करे थी पंहिंजे हक़ लाइ जंग कंदासीं जिथे बि असांखे पाणी मिलियो उहो असां वठंदासीं पंहिंजो हक़ असां डायरेक्टर साहब महिरबानी करे ख़ुदा हक़ जो फ़ैसिलो कर असांजो जेको राइट आहे उहो जमलो जो उहो असांखे पाणी असांखे पूरो करे तोखे बि मरी ख़ुदा खे जान ॾियणी आहे सुभाणे अलाह ताला वटि तोखे बि पुछाइणो थियणो आहे जेको तूं हक़ करे पियो उहो तोखे ॾिसजे पियो असांजो हक़ आहे उहो असांखे रोज़ु पाणी पूरो करे ॾिनो वञे असांजी तौर इहा ई आहे ज़िमेदारनि जो इहा महिरबानी